अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम्स साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो मौज़ूद महिमान आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बलोचिस्तान जो चीफ ऑर्गेनाइज़र ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर सरदार यार मोहम्मद रिंद साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे जो कि प्रोग्राम में मुल्क जी ख़ासि तौर ते बलोचिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उन हवाले सां तफ़सील सां गुफ़्तगू करे सघूं। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। वालेकुम सलाम सेठार साहब। सरदार साहब, सूबाई हुकूमत नाराज़ बलोच अॻवाननि सां ॻाल्हियुनि जे हवाले सां कुझु महीननि खां प्रैक्टिस करे रही आहे। वज़ीर आला जेको आहे बरहमदा बुगटी साहब सां मुलाक़ात कई आहे, सरदार सनाउल्लाह ज़हरी जेको आहे ख़ान अफ़क़लात सां मुलाक़ात कई आहे, ऐं ॿई मुतमइन बि आहिनि। तव्हांजा सोर्स छा ॿुधाइनि था त इहे ॻाल्हियुनि जो जेको सिलसिलो आहे उहो कामयाबी जी तरफ़ वधी रहियो आहे या सिर्फ़ु टाइम पास पियो थिए? जेसितोणी तालुक़ आहे नाराज़ जेका बलोच क़यादत आहे मुल्क खां ॿाहिरि वेठी आहे, उन सां गुफ़्तगू जो सिलसिलो या राब्तनि जो, इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी मुस्बत शइ आहे। सियासत में हमेशह गुफ़्तगू जो रस्तो जेको आहे उहो खुलियो रखणु खपे, पर 3 साल गुज़रण खां बावजूद बि अञा थोरी को मुस्बत पेशरफ़्त मूंखे सम्झ में नथी अचे। छाकाणि त ख़ान साहिब त वॾे अरसे थोरी मुलाक़ात खां बि इनकार कयो, ऐं जेकी ख़ुफ़िया मुलाक़ात जनरल साहिब जी ऐं कादिर साहिब जी ऐं मालिक साहिब जी थी, उन खां पोइ जेको बुगटी साहिब जो बरहमदा साहिब जो जेको स्टेटमेंट आई आहे, उहा बि कोई उन में बि कोई पेशरफ़्त मूंखे नज़र न आई। हाँ, अलबत्ता आउं इहो ज़रूरु सम्झां थो, अगरि कोई मुस्बत पेशरफ़्त थिए ऐं मुस्बत गुफ़्तगू थिए, उहो बलूचिस्तान जे लाइ बि बहितर आहे, हिन मुल्क जे लाइ बि बहितर आहे, ताकी जेसितोणी हिन ख़िते जे अंदरि हिन बलूचिस्तान में ख़ासि तौरु अमन न ईंदो, तेसितोणी जेको तरक़ी जो असां ख़्वाबु ॾिसी रहिया आहियूं उहो डिले थी सघे थो, उन में पेचीदगियूं पैदा थी सघनि थियूं। छाकाणि त हिन वक़्तु जेकी हिन ख़िते जी जेकी सूरत हाल आहे, उन में पाकिस्तान दुश्मन क़ुवतुनि जो ख़्वाहिश आहे त जेको इक़्तिसादी राहदारी जो जेको मुआहिदो थियो आहे या मुस्तक़बिल में डेवलपमेंट्स थियूं आहिनि या नेचुरल रिसोर्सिस आहिनि बलूचिस्तान जा, उहे उन सूरत में ई यूटिलाइज़ थी सघंदा जॾहिं हिन मुल्क जे अंदरि हिन ख़िते में हिन सूबे में अमन ईंदो। सरदार साहब, सूबाई हुकूमत हिकु कमेटी जोड़ी आहे जेका नाराज़ बलोच अॻवाननि सां ॻाल्हाइण जे हवाले सां, त इन कमेटी जे सिलसिले में तव्हां सां को सूबाई हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु चीफ सरदार जी हैसियत में तव्हां सां को राब्ते जी कोशिशि या को राब्तो कयो? मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी टाइम पास आहे, हिकिड़ी अख़बारी मीडिया जो जेको आहे उन खे सिर्फ़ु जे लाइ आहे, बाक़ी हिन में हक़ीक़त कोन आहे, न कोई सीरियसली इहा को एफर्ट थी रहिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक गुफ़्तगू करणु टाइम ज़ाया करण वारी आहे, इन में को सीरियस एफर्ट्स नथा थी रहे। जेकॾहिं मुल्की इदारा या वफ़ाक़ी हुकूमत तव्हां ते इहा ज़िम्मेवारी रखे त तव्हां नाराज़ बलोच अॻवाननि सां ॻाल्हायो खे क़ौमी धारा में आणियो, त तव्हां केतिरो पुरुमीद आहियो इन हवाले? ॾिसो, जहां तक स्टेट जो तालुक़ु आहे, उहे छाकाणि त जेकी सियासियूं असांजी हुकूमत आहिनि, न इन्हनि खे इख़्तियार आहे ऐं न इहे ख़्वाहिशमंद बि आहिनि। ज़रूरु अगरि स्टेट इहा ज़िमेदारी मुंहिंजे ज़िम्मे ॾिनी त इनशाला मां इहा ज़िमेदारी सुहिणे नमूने सां निभाईंदुसि। अच्छा सरदार साहब, हिकु तरफ़ असांजी सूबाई हुकूमत जेका आहे उहा चए थी असां नाराज़ बलोच अॻवाननि सां ॻाल्हियूं था कयूं, ॿिए तरफ़ हुननि बलोचिस्तान असेंबली में हिकिड़ी करारदाद मंज़ूर कराई जंहिंमें उन्हनि ई नाराज़ बलोच अॻवाननि खे इन्हनि दहशतगर्द जो लफ़्ज़ इस्तेमालु करे करारदाद मंज़ूर कराई। तव्हां सम्झो था इहो हिकिड़ो बिटो रवैयो न आहे? मां अर्ज़ु कयो तव्हांजी ख़िदमत में, इन खां पहिरीं त अञा ताईं को बि इन मुज़ाकरात में सीरियस न आहे। तहरीक इंसाफ़ बलूचिस्तान जे मसइले खे कीअं थी सम्झे? अगरि जंहिं ॾाढे इमरान ख़ान साहिबु मुंहिंजी शमूलियत वारी अगरि तव्हां प्रेस रिलीज़ ॾिसो जेकी उन्हनि में उन्हनि पंहिंजा व्यूज़ ॾिना आहिनि, उन में क्लियर इहो आहे त बलोचनि खे अॼु ताईं कुझु ॾिनो न वियो आहे। अॼु ताईं अगरि ॾिनो बि वियो आहे त बदकिस्मती सां उहो बलूचिस्तान जी आवाम ताईं पुॻो न आहे। उहे उन्हनि माण्हुनि खे पुॻो आहे जेको न त हक़ीक़ी आवाम जा नुमाइंदा आहिनि, न बलूचिस्तान जी आवाम सां उनखे को ज़हनी या दिली लॻाव आहे। हे उहे वापारी आहिनि जेका वेठा हूंदा आहिनि, जेका कोशिशि कंदा आहिनि हमेशह इक़्तिदार में अचण जूं, इक़्तिदार में अचण खां पोइ सिर्फ़ु उहो इहो ॾिसंदा आहिनि त बलूचिस्तानी वसाइलनि खे कीअं लुटिजे। उहो न उन्हनि खे बलूचिस्तानी वसाइलनि जो ख़्यालु आहे, न उन्हनि जी राइट्स जी ॻाल्हि आहे। उहो सिर्फ़ु स्लोगन थोरी त ठीकु आहिनि, मगर को बि माण्हू हक़ीक़ी तौर ते मां यकीन सां तव्हांखे चवां थो
त वञी बलूचिस्तान में बलूचिस्तान जी राइट्स, बलूचिस्तान जी हक़ूक़, बलूचिस्तान जा एहसास महरूमी, बलूचिस्तान जी बेरोज़गारी, बलूचिस्तान जो लॉ एंड ऑर्डर जो मसइले ते उहो वञी ॻाल्हाईंदा ई कोन आहिनि। हो जॾहिं इक़्तिदार में ईंदा आहिनि त सिर्फ़ु पंहिंजे इक़्तिदार बचाइण लाइ ऐं इस्लामाबाद जा जेका हुकुमरान आहिनि उन्हनि जे अॻितो वञी सजदो वञी मथो टेकंदा आहिनि। उन खां वधीक उन्हनि जो अगरि इहे सीरियसली वञी असांजा जेका साहिब इक़्तिदार आदमी आहिनि उहे वञी इस्लामाबाद में बलूचिस्तानी इशूज़ खे वञी एड्रेस कनि त मूंखे कॾहिं बि जॾहिं बि मां बलूचिस्तान जो इशू जेसितोणी असां इहे 5 साल रहियासीं त मूं ॾिठो त हमेशह जॾहिं बि असां बलूचिस्तान जो को बि मसइलो डिस्कस कंदासीं असांखे सिम्पैथीज़ मिलंदियूं, असांखे सपोर्ट मिलंदी। पर हे छा आहे त इक़्तिदार जे ख़ौफ़ खां हे वञी इस्लामाबाद में उन्हनि जेका साहिब इक़्तिदार आहिनि उन जे अॻितो बलूचिस्तान जो केस पेश ई कोन कंदा आहिनि। सरदार साहब तव्हां छा था सम्झो त बलूचिस्तान जो जेको मसइलो आहे उहो सियासी आहे या इंतिज़ामी आहे या अञा ई को बि? सर ॾिसो, हे इक़्तिसादी मसइलो आहे, सिधी ॻाल्हि आहे, राइट्स ऐं हक़ जो मसइलो आहे। 68 सालनि खां बलूचिस्तान जे अंदरि जेको आहे हक़ीक़ी जेको आहे को अॼु तोणी मां न सम्झंदो की अहिड़ी हिकिड़ी गवर्नमेंट बि आई आहे जंहिं बलूचिस्तान जे वसाइलनि खे या बलूचिस्तान जे मसाइलनि खे सीरियसली एड्रेस कयो हुजे। हे हर माण्हू जेको मां सेठार साहिब मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो, उहे ईंदा आहिनि हमेशह पंहिंजे इक़्तिदार खे दवाम ॾियण लाइ या इक़्तिदार खे वधाइण लाइ या इक़्तिदार खे बचाइण जे लाइ। बदकिस्मती इहा आहे त अॼु तोणी कंहिं हिकिड़ी गवर्नमेंट बि सीरियसली वेही बलूचिस्तान जे मसाइल खे हल करण जी कोशिशि कोन कई आहे। त इन लाइ हे इक़्तिसादी मसइलो आहे, माण्हुनि जो बेरोज़गारी जो मसइलो आहे, उहो जेको आहे वधी हाणे लॉ एंड ऑर्डर जो बि मसइलो पैदा थियो आहे ऐं ॿिया इशू बि इन में अची शामिल थिया आहिनि। ऐं इन सां गॾु जेके बैरूनी ताक़त आहिनि जेको पाकिस्तान में अमन नथियूं चाहिनि, हिन ख़िते में अमन नथियूं चाहिनि, उहे इन खे इस्तेमालु करनि थियूं ऐं इन खे वधीक जेको आहे इन मसइले खे हाईलाइट थियूं करनि ऐं उनखे सपोर्ट थियूं करनि डायरेक्टली या इनडायरेक्टली। उहे कुवतां जेके हिन वक़्तु पाकिस्तान जो दोस्त बि आहिनि कुझु, मगर पोइतो पसे पुश्त उन्हनि जो हथु आहे इन्हनि कुवतनि खे सपोर्ट करण में ताकी बलूचिस्तान में अमन न थिए। ऐं बलूचिस्तान में अमन न हूंदो त पाकिस्तान जी इक़्तिसादी जेकी तरक़ी जो ख़्वाबु आहे उहो कॾहिं पूरो न थींदो। तव्हां चओ था इक़्तिसादी मसइलो आहे बलूचिस्तान जो, हाणे 18 तरमीम खां पोइ त सूबनि खे वधीक अख़्तियार मिलिया, सूबा पंहिंजे वसीलनि जा मालिक बणिया, पोइ त इहो इशू न हुजणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल में 18वीं तरमीम हिन पाकिस्तान जी अवाम सां हिकिड़ो वॾो धोखो, हिकिड़ो वॾो फ्रॉड आहे। इन खां अलावा का शइ कोन आहे। हिकिड़ो डिपार्टमेंट मूंखे तव्हां अहिड़ो ॾेखारो जेका 18वीं तरमीम जे तहत सूबनि में वियो ऐं उहो मर्कज़ में न आहे। अञा मां सम्झां थो त इन 18वीं तरमीम में बजाए सूबनि खे उनजो असल जेका 73 जे जेको 72 जो कॉन्स्टिट्यूशन आहे उन जे तहत 73 जे आइन जे तहत बजाए उन्हनि खे उनजा राइट ॾियण जो उनजो राइट फुरिया विया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में 18वीं अमेंडमेंट में सिर्फ़ु फ्रॉड आहे, सिर्फ़ु माण्हुनि खे मुतमिन करण लाइ त 73 जो जेको आइन आहे असां उन खे एज़ इट इज़ बहाल कयो आहे, पर इहा हक़ीक़त न आहे। उन्हनि खे जेकियूं बाद में को जेका बि डिपार्टमेंट ॾिना अथनि उनजा मेन सब्जेक्ट जेके डिपार्टमेंट जा मेन आहिनि जेका ऑर्गन्स आहिनि उहे उते हुननि रखिया आहिनि, सिर्फ़ु नाले जे लाइ सूबनि खे ॾिनो अथनि, हक़ीक़त में कुझु बि न आहे। गवादर काशगर राहदारी जो हिकिड़ो जेको रूट आयो आहे उन सां चयो वञे थो त पूरो मुल्क तरक़ी कंदो, ख़ासि तौर ते बलूचिस्तान जा त वारा नियारा थी वेंदा। इन हवाले सां बलूचिस्तान में जेके सियासी अॻुवान आहिनि, सियासी क़यादतूं आहिनि, उहे विरहायल आहिनि। सरदार अख्तर मेंगल उनजी हाणे भरपूर मुखालफ़त थो करे। पहिरियों मशरूत हिमायत जी ॻाल्हि कई, उन खां अॻु हुन जेको आहे न को मुखालफ़त न हिमायत जी ॻाल्हि कई, पर हाणे हू मुखालफ़त करे थो। उन खां अलावा नेशनल पार्टी में बि जेका सीनियर क़यादत आहे, डॉक्टर हई समेत इन क़िस्म जी जेका क़यादत आहे, उहा इन खे जेको गवादर काशगर राहदारी इन खे बलूचिस्तान जी दुश्मन थी सम्झे। जेकी वफ़ाक़ी सियासत कनि थियूं पार्टियूं उहे बहरहाल इन खे वॾो कारनामो सम्झनि थियूं। तव्हां छा था सम्झो त इन सां बलूचिस्तान जी केतिरी तरक़ी थींदी या असांजे मुल्क में जेका तरक़ीअ जो जेको नओं दौरु आहे उहो खुलंदो या इहो बि हिकिड़ो दीवाने ख़्वाब वांगुरु आहे? मां मौज़रत सां डॉक्टर साहिब ऐं उनजी हुकूमत सां उनजे दोस्तनि सां मुंहिंजे ख़्याल में त जेको मुंहिंजे नॉलेज में आहे त इहो ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में सभिनि खां पहिरीं सपोर्ट करण वारो हासिल बिज़नेस जो साहिब हो, जेको उन्हनि जो अॻुवान आहे, मरकज़ी अॻुवान आहे उनजी जमायत जो। जॾहिं हिकु तरफ़ वञी उहे हुकुमरान जे अॻितो वेही उनजी सपोर्ट करनि था ऐं हाणे जॾहिं उनजो इक़्तिदार जो टाइम पूरो थियो आहे त हाणे उनजी मुखालफ़त करनि था, इहा मुंहिंजे ख़्याल में
इहा सियासत मुनासिब न आहे, इहा मुल्क सां बि बहितर न आहे ऐं सूबे जे अवाम सां बि इहा तरीक़ोकार बहितर न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि इक़्तिसादी राहदारी किथों बि अचे, कहिड़े बि रूट सां अचे, अचणी त बलूचिस्तान में आहे, उन्हनि जी मजबूरी आहे, अदरवाइज़ हो 1 किलोमीटर बि बलूचिस्तान में न ठाहिनि हा। असांजा इस्लामाबाद जा हुकुमरान उन्हनि जी त दिलचस्पी कॾहिं बि बलूचिस्तान सां त न रही आहे, बलूचिस्तान जी धरती ऐं बलूचिस्तान जे वसाइलनि सां उन्हनि जी दिलचस्पी रही आहे। पर ॻाल्हि इहा आहे हिकिड़ी मुस्बत शइ थी रही आहे जंहिंमें सिर्फ़ु पाकिस्तान खे न पर बलूचिस्तान खे बि फ़ाइदो थियणो आहे। पर मां हिकिड़ी ज़रूरु ॻाल्हि चईंदुसि त अगरि इक़्तिसादी ज़ून ठहिनि था बलूचिस्तान में ऐं हक़ीक़ी तौरु मर्कज़ अहिड़ो प्रोग्राम करे थो त हितां जे जेका नंढा नंढा कारोबारी आहिनि उन्हनि खे सॉफ्ट लोन्स ॾिना वञनि, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं ज़ून्स ठाहिया वञनि, इन जितो जितो रस्ता अचनि था ऐं उतां जी जेकी असल मख़लूक आहे बलूचिस्तान जी उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण जो प्रोग्राम खे छॾे ऐं उन्हनि जे तहफ़ुज़ातनि खे ख़तमु करे। सरदार साहब, सॼी दुनिया में आबादी जो वॾो इशू आहे ऐं बलूचिस्तान मुल्क जी जाग्राफ़ी जे हवाले सां अधु हिसो बलूचिस्तान आहे, मतिलबु हिते आदमशुमारी जो इशू न आहे, हिते अवाम घटि आहे, जाग्राफ़ियाई ज़मीन तमामु घणी आहे। तव्हां छा था सम्झो त बलूचिस्तान में बेरोज़गारी खे ख़तमु करण लाइ या मायूस थियल जेके नौजवान आहिनि जेके बंदूक खणी पहाड़नि जो रुख़ था कनि या पछतो जेके बेल्ट आहे उते माण्हू मज़हबी इंतिहा पसंदी तरफ़ था वधनि, इन्हनि सभिनि मामलनि खे ख़तमु करण लाइ बलूचिस्तान में कहिड़ी क़िस्म जी जेका प्लानिंग आहे या मनसूबाबंदी हुजणु घुरिजे? सतर साहब, जीअं अवां पहिरीं इक़्तिसादी रहदारी जी ॻाल्हि कई, मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो त इक़्तिसादी ज़ून ठाहिया वञनि, सॉफ्ट लोन ॾिना वञनि ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि त अगरि इक़्तिसादी रहदारी अचे थी ऐं हिते ज़ून्स बि ठही था वञनि पर असां वटि स्किल्ड लेबर न हूंदी, स्किल्ड न हूंदा, टेक्निकल माण्हू न हूंदा, इंजीनियर्स न हूंदा, टेक्नीशियन्स न हूंदा, असांजी लेबर ट्रेन न हूंदी, असांजे कहिड़े कम जी आहे उहा? सभिनि खां पहिरीं जीअं हुननि जो प्रोग्राम शुरू थियो त हिन खे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर्स या अहिड़ी कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ ठाहे अचनि जंहिंमें असांजे जेका अचण वारी जनरेशन आहे या उहो इक़्तिसादी राहदारी खां फ़ाइदो वठण वारा जेका अचण वारी असांजी नस्ल आहे उनखे ट्रेन त कयो वञे। अञा ताईं त हिकिड़ो माण्हू बि असां वटि ट्रेन न आहे। त इन जो मक़सदु इहो आहे त असांजा हुकुमरान सिर्फ़ु बलूचिस्तान जी धरती खे, बलूचिस्तान जे पोर्ट खे, बलूचिस्तान जी ज़मीन खे इस्तेमालु करणु चाहिनि था, न कि असांजी ख़ुशहाली लाइ उहो इहो प्रोजेक्ट उन में असांखे बि हिसेदार ठाहिणु चाहिनि था। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेसितोणी बेसिक हितां जे माण्हुनि खे एतमाद में वठी उन रूट जे लाइ बि अञा ताईं बलूचिस्तान वारा पाण कंफ्यूज़न जा शिकार आहिनि त इहो रूट किथां ईंदो, कीअं ईंदो ऐं अॼु ताईं इन असेंबली जे अंदरि उनखे न डिस्कशन कराई वई आहे, न अहिड़े कॉन्फ्रेंसिस हिते कयूं वयूं आहिनि, न थिंक टैंक्स खे घुरायो वियो आहे, न हिते जे पार्लियामेंटेरियन खे इतमाद में वठियो आहे, न उनखे ॿुधायो वियो आहे जीअं रेको दिक जो मसइलो आहे। असांजी मौत ऐं ज़िंदगी जो फ़ैसिलो थियण वारो आहे। तक़रीबन जेको चिलीज़ और कैनेडियन कंपनी असां ते आलमी अदालत में असांजे मथां केस कयो आहे, उहो हुन केस खटियो आहे। हाणे जेको उन्हनि आख़िर में असांजे बलूचिस्तान गवर्नमेंट इहा रिक्वेस्ट उन सां कई त इहो जेको पैसो आहे इहो तमामु घणो आहे, असां सां वेही नेगोशिएट करे ऐं उन्हनि में आर्बिट्रेटर्स वेहनि ऐं उहे तय करे। फ़र्ज़ु करो अगरि असां चऊं था 20 बिलियन न 10 बिलियन बि ॾिनऊं अचण वारा 20-30 साल त असां वटि हिकिड़ो रुपयो बि न हूंदो पंहिंजी डेवलपमेंट लाइ या पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे सूबे जे लाइ। इहे जेका बलूचिस्तान जा जेका वसाइल आहिनि इहो त उन में हलिया वेंदा। पर मां अर्ज़ु करां तव्हांजी ख़िदमत में, अॼु ताईं उन गवर्नमेंट न त प्रेस न को मीडिया अगरि घुराए उनखे बंगाली खे कैसर खे अची 4 स्लाइड्स ॾेखारे हलियो थो, इंग्लिश में हलियो वञे थो, 90% असांजी असेंबली जेकी आहे उहा अंग्रेज़ी खां नाबलद आहे। आया उन्हनि खे ब्रीफिंग कहिड़ी लैंग्वेज में ॾिनी वई, कंहिं ॾिनी ऐं मीडिया खे ब्रीफ कयो वियो, तफ़सीली ब्रीफ कयो वियो,
उहे डॉक्यूमेंट्स, उहे फ़ैसिला ॾिना विया ऐं हिननि जेका उते मुआइदा कया आहिनि उहे ॾिना विया प्रेस में, अॼु तोड़ी न। पर असांजा हुकुमरान छाकाणि त शायदि ख़ौफ़ज़ादा आहिनि अचण वारे वक़्त खां, इन्हनि लाइ उहो चवंदा आहिनि न हे पाण उन खे ॼाणे करे इन ख़ातिर उन खे नथा छेड़नि ताकी अचण वारा हुकुमरान हिननि खे न छेड़नि। पर इहा हिननि जी ग़लतफ़हमी आहे। अचण वारी हुकूमत इंशाअल्लाह एहतसाब कंदी, साबिक़ा हुकूमत जो बि हिन हुकूमत जो बि। आसिफ अली ज़रदारी जी हुकूमत में आगाज़ हुकूक बलूचिस्तान जेको आहे उहो मिलियो ऐं वधि खां वधि जेको पैसो आहे उहो बलूचिस्तान खे NFC अवॉर्ड जी मद में बि ॾिनो वियो। नवाब असलम रैसानी जे हवाले सां उन जी हुकूमत में बि जेके डेवलपमेंट आहे उहा उरूज ते रही, बल्कि नवाब असलम रैसानी त रिकॉर्डिंग मामले ते सख़्तु स्टैंड वरितो ऐं आख़िर ताईं जेको आहे को समझोतो न कयो। तव्हां छा था सम्झो त इहे सभु शयूं बलूचिस्तान जे लाइ रुॻो ॾेखाव हुयूं? मां तव्हांखे दावत ॾियां थो, तव्हां वटि TV बि आहे, तव्हां वटि कैमरा बि आहे, तव्हां वटि मीडिया बि आहे। मूंखे उहो तरक़ी जो दौर त ॾेखारियो जो असलम रैसानी 5 साल जे वक़्त में मां तव्हांखे चैलेंज थो करां वैसे TV चैनल जे, मूंखे हिकिड़ो को डेवलपमेंट जो कमु त ॾेखारियो सॼे बलूचिस्तान में। हिकु ॿी ॻाल्हि इहा आहे त NFC अवॉर्ड मिलियो त कंहिंजे हवाले कयो वियो? अली बाबा ऐं 40 चोरनि जे। 850 अरब बदकिस्मती आहे, 60 साल बलोचनि पंहिंजो रत खून ॾिनो, जेल कटियूं, रेलनि में जेल ऐं रेल कटियूं, उन्हनि पंहिंजी औलादनि जी कुर्बानी ॾिनियूं। उन जो मुआवज़ो जेको आहे स्लो कंहिंखे मिलियो? साबिक़ा सूबाई हुकूमत जंहिं जहिड़े तरीक़े सां लुट ऐं पुर, ॿियो त ॿियो आख़िर में वेंदे वक़्तु 1 अरब 60 करोड़ जो जहाज़ ख़रीद कयो वियो, उहो बि अचण वारी गवर्नमेंट जे लाइ, इन ख़ातिर त उनखे किक बैक्स ऐं कमीशन खपे। ज़रदारी साहिब हिननि खे फुल इख्तियार ॾिनो इन लुट ऐं फुर जो। हुन हुते पाकिस्तान खे लुटियो, हिननि हिते पीपल्स पार्टी वारनि जी जेकी हुकूमत हुई उन हिते लुटियो। आया उन में NFC अवॉर्ड में छा बलोचनि खे फ़ाइदो मिलियो? काश के इहा पैसो उन दौर में न ॿिए कंहिं दौर में मिलिया। पर मां अॼु बि इहो डिमांड थो करां त असांजी सभिनि जी साबिक़े दौर में असांजे दौर जेको गुज़रियो, रैसानी साहिब जो दौर गुज़रियो आहे, मौजूदा दौर गुज़रियो आहे, इन्हनि जी सख़्ती सां तहक़ीक़ात कई वञे त आया इहे पैसा सही इस्तेमालु थिया या न थिया। अगरि इन में को मुलविस आहे इन लुट फुर में त मां चवां थो उनखे सरे आम फांसी ते लटकायो वञे। इन हवाले सां सरदार साहब तव्हां ऐलान कयो त तव्हां कोर्ट जो बि रुख़ कंदव बलूचिस्तान जी जेका लुट फुर थी आहे, पोइ वरी तव्हांजी जेको ख़ामोशी थिए किथे मसलियत त न थी आहे का? ॾिसो, मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त मूंखे त वॾे अरसे खां पोइ आयो आहियां ऐं अॼु बि शायदि तव्हांजे इंटरव्यू खां 2 घंटा पहिरीं मां हाई कोर्ट में पेशो बुक ते आयो आहियां। 17 FIR ज़रदारी साहिब एंड कंपनी, जमहूरियत जा वॾा दावेदार, जमहूरियत जो राति ॾींहुं राग अलापण वारनि खां इहो पुछा कर त चवंदा आहिनि असां कंहिंखे सियासी इंतकाम जो निशानो न ठाहियोसीं। सभिनि खां वॾो सियासी इंतकाम जो निशानो त मां, मुंहिंजे मथां 17 FIR कटियूं वयूं ज़रदारी साहिब जे दौर हुकूमत में। मां लीडर ऑफ अपोजिशन हुअमि, मां दुबई में वेठो हुअमि, मां मुल्क छॾे मजबूरन हलियो हुयमि, उन जे बावजूदि FIR हिते पाकिस्तान में मुंहिंजे ख़िलाफ़ कटिदियूं रहियूं, सिर्फ़ु इन लाइ त ताकी मां अची असैम्बली में हुननि जी करप्शन, हुननि जूं नाअहलियूं ऐं ज़्यादतियूं जेकियूं हिते बलूचिस्तान में थियनि थियूं उन्हनि खे अची अवाम ऐं मीडिया जे साम्हूं न आणे सघां। उहो वजह आहे जंहिंजी वजह खां अॼु तोड़ी मूंखे मौक़ो न मिलियो आहे। मां इंशाअल्लाह आयो आहियां। मूंखे ख़ुशकिस्मती सां अहिड़ी हिकिड़ी जमायत जो प्लेटफॉर्म मिलियो आहे जेकी करप्शन जे ख़िलाफ़, नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़, गुरबत जे ख़िलाफ़, जहालत जे ख़िलाफ़ हिकिड़ी बहसियत हिकिड़ी तहरीक उन शुरू कई आहे ऐं इंशाअल्लाह उहो ॾींहुं तमामु नज़दीक अचिणो आहे त असांखे जॾहिं उन अञा तोड़ी असांखे उते अप्रोच न आहे, असांखे अञा तोड़ी उन हंधनि ते पुॻा न आहियूं ऐं माण्हुनि जो अञा मूंसां एतिरो इंट्रैक्शन न आहे, माण्हुनि जो राब्तो न आहे। जीअं जीअं इंशाअल्लाह असां हिन जी करप्शन खे ज़ाहिर कंदा वेंदासीं, इहे माण्हू असां वटि ईंदा, माण्हू असां सां राब्ता कंदा, इंशाअल्लाह इनखे खणी अदालतनि में बि वेंदो ऐं पाकिस्तान जी अवाम जी अदालतनि में बि खणी वेंदासीं। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बलूचिस्तान जो चीफ ऑर्गेनाइज़र ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर सरदार यार मोहम्मद रिंद असां सां गॾु आहे, पर हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढिड़े वक़फ़े जो। असां सां गॾु रहिजो।
प्रोग्राम कोटा टाइम में एक दफ़ो ॿीहर भली कर। सरदार साहब ताज़ो BD इलेक्शन बल्कि अञा उन सिलसिला जारी भी आहिनि त तहरीक इंसाफ़ खे तव्हां छा था सम्झो कामयाबी मिली आहे या नाकामी सिंध ऐं पंजाब में? ॾिसो, जहाँ तक पंजाब जो ताल्लुक़ु आहे, सिंध जो ताल्लुक़ु आहे, अगरि पाकिस्तान जी तारीख़ खां तव्हां वाक़िफ़ हो ऐं ख़ासि तौर लोकल बॉडीज़ जे इलेक्शन ऐं लोकल बॉडीज़ सिस्टम में हमेशह जेके सिटिंग गवर्नमेंट्स हूंदियूं आहिनि उहे सॼा पंहिंजा वसाइल इस्तेमालु करे हमेशह इलेक्शनूं सिटिंग गवर्नमेंट खटंदियूं आहिनि। पर बदकिस्मती आहे त पंजाब में जेकी गवर्नमेंट आहे या सिंध में हिन वक़्तु गवर्नमेंट आहे, मां सम्झां थो इहो रिज़ल्ट जेको आंदो आहे इहा बि वॾी असांजी कामयाबी आहे। जहाँ तक सिंध आहे, सिंध में त हिन वक़्तु मां सम्झां थो को जमहूरी हुकूमत न, पुलिस स्टेट आहे। हिन वक़्तु सिंध में जेकी जमहूरी हे ॻाल्हि कंदा आहिनि, जमहूरियत जी ॻाल्हि कंदा आहिनि, मां सम्झां थो मार्शल लॉ खां बि बदतर हिन वक़्तु पुलिस इहा स्टेट ठही चुकी आहे। बदीन ज़िले में डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बुहारो ॾेई वियो, तारीख़ में पहिरियों दफ़ो पीपल्स पार्टी खे एॾी वॾी शिकस्त ॾिनी, यानी जेकॾहिं माण्हू हिकिड़ो मुक़ाबले वारो आहे, हिमत वारो आहे, उहो त पंहिंजो कमु करे वञे पोइ। ॾिसो न, हाणे ॻाल्हि इहा आहे त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा हर सिंधी वॾेरो त नथो थिए न। जंहिं सिंधी वॾेरनि सां मां मिलियो आहियां, जंहिंसां ॻाल्हि कई अथसीं, उहो हिकिड़ी लफ़्ज़ हिकिड़ो चवंदा आहिनि त असांखे सिर्फ़ु एतिरो गारंटी तव्हां कराओ जो असांखे पुलिस अची असांजे घरनि ते, असांजे नंगनि ते छापा न हणंदी, असांजे घरनि में न गिरदी, असांजा वाटर कोर्स बंदि न थींदा, असांजे जेके सर्विसिस में माण्हू आहिनि उन्हनि खे न कढियो वियो वेंदो, असांखे जेलनि में न विझंदो वेंदो, हो माण्हू हिन जे लाइ मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहिनि। इहा जुरत जेकी ज़ुल्फ़कार मिर्ज़ा कई आहे, इहो हर सिंधी वॾेरो नथो करे सघे। हा, अॼु मां चवां थो अगरि हिननि जा निगरान वज़ीर आला न हुजनि, हिननि जो वज़ीर आला न हुजे, सिंध में तव्हां इलेक्शन कराओ ऐं इन खां बिल्कुलु चेंज अगरि तव्हांखे रिज़ल्ट न मिले सिंध जे अंदरि, त जेकी बि सज़ा आहे उहा भुगतण लाइ तयारु आहे। हिकु ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, तव्हां छा ज़रदारी साहिब जे हिस्ट्री खां ऐं तारीख़ खां वाक़िफ़ न हो? हे जेको नेशनल इलेक्शन बि हुन 2013 में खटियो, कीअं खटी? DROs और ROs खे बाक़ाइदा ख़रीद कयो वियो, उन्हनि खे लालचा ऐं रक़मूं ॾिनियूं वयूं। इन जी वजह आहे जो हिन नेशनल असेंबली जो इलेक्शन खटियो आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसो त जिथे हिकिड़ो माण्हू स्टैंड वठी बीह रहियो, उन ज़िले जे अंदरि जिथे नओं भुट्टो साहिब अची तशरीफ़ आंदई, बिलावल साहिब, ॾिसो छा हुनखे शिकस्त फाश थी आहे। ऐं इहो तव्हांखे मां अॼु चई छॾां, अनक़रीब इंशाअल्लाह इंटीरियर सिंध में ज़रदारी साहिब ॿुधी छॾे, तहरीक इंसाफ़ ईंदी, ज़रदारी साहिब इहो विसारे छॾ जो पुलिस स्टेट, तूं जेको पुलिस जे थ्रू ख़लक़त खे तूं केसनि जे, इंशाअल्लाह ताला तुंहिंजे ज़िले नवाशाह में अनक़रीब तोखे पाण चेंज नज़र ईंदो ऐं थोरे ॾींहंनि जे अंदरि नज़र ईंदो। ऐं उन जा रिज़ल्ट हिन इलेक्शन में आया, जिथे मां जे क़ौम खे पोइ 15 सालनि में हिकिड़े काउंसलर लाइ वोट न ॾिनो वियो। मां जे ख़ौफ़ खां हिन दफ़े 13 यूनियन काउंसिलनि में जेको आहे हुन रिंदनि खे टिकटूं ॾेई रिंदनि खे राज़ी करण जे लाइ, ताकी सरदार रिंद अची हुननि खे इन लाइ अगेंस्ट पीपल्स पार्टी इस्तेमालु न करे। इहे तुंहिंजा ट्रिक्स जेकियूं आहिनि ज़रदारी साहिब जूं, इहे पैसो उनखे इहो यकीन आहे त दुनिया में हर कुवत पैसे जे ज़रिए ख़रीदी वञे थी, मगर इहा ज़रदारी साहिब जी ग़लती आहे। इहो हर हुकुमरान जी, हर जेको पावर में ईंदो आहे उनखे इहो ई हूंदो आहे त मां ताक़त ऐं पैसे ऐं पुलिस जे थ्रू मां सभु कुझु कंदुसि, पर ईअं थींदो न आहे। अनक़रीब हिननि जो जीअं पूरे पाकिस्तान जे अंदरि, पंजाब में तव्हां सूरत हाल ॾिसो त वॉश आउट थी वई आहे, वजूद ई पीपल्स पार्टी जो न रहियो आहे। बलोचिस्तान अॼु मां जिथे वेठो आहियां, उनमें जिथे किथे हिन जो वजूद ई कोन्हे। उहा जमायत जेकी भुट्टे जी, जेकी हिन मुल्क जे अंदरि वाहिद क़ौमी जमायत सॼी वेंदी, हाणे सिंध जे अंदरि बि चंद हंधनि ते बती आहे, पर सिंध जे अवाम उनको बेज़ारी जो इज़हार करे चुका आहिनि। सिंध जो अवाम उनको बेज़ार आहे ऐं अनक़रीब तव्हां ॾिसंदव इंशाअल्लाह इहा जेकी अॻुवानी कंदी उहा तहरीक इंसाफ़ कंदी। ॿी मां नथो सम्झां त पाकिस्तान में ॿी का पार्टी आहे जेकी अची सिंध में अची इनखे चैलेंज करे आसिफ अली ज़रदारी खे। इन हवाले सां सिंध में PTI कहिड़ी स्ट्रेटजी जेको आहे
आणींदी, छा कॉम्परस्तन खे पाण सां गॾाईंदी, फंक्शनल लीग खे उनखे पाण सां गॾाईंदी, का पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मज़बूत को इतिहाद जोड़ींदी या अकेले सरी मैदान ते निकिरंदी? ॾिस हिकिड़ी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधायां, असां क़ौमी जमायतूं असां सिर्फ़ु क़ौम परस्त न पाकिस्तान परस्तनि खे गॾु कंदासीं ऐं इन जदोजहद में, इन स्ट्रगल में ऐं सिंध जे अवाम खे इन ग़ुलामी ऐं आज़ादी ॾियारण जे जेको जदोजहद थींदी उन में जेको बि असां सां संगत थींदो असां उनखे वेलकम कंदासीं, जेको असांजे सफ़र में असांजो हमसफ़र थींदो असां उनखे वेलकम कंदासीं। अच्छा साईं, पंजाब में ही जेके बल्दियाती चूंडियूं थियूं उते पहिरें नंबर ते नून लीग, ॿिए नंबर ते लॻभॻि नून लीग, छाकाणि त जेके ॿिए नंबर ते आज़ाद उम्मीदवार हुया उन्हनि जो बि लॻभॻि तालुक़ु नून लीग सां। PTI टे नंबर ते, त उते जेका PTI खे असांजे नज़र में शिकस्त सम्झूं था त छा जेको नाख़ुशगवार वाक़ियो पेश आयो उन करे उन जेके चूंडियूं उन्हनि ते असरअंदाज़ थी या उनजी कई वजूहात थियूं आहिनि। पहिरीं त ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायो जेको इक़्तिदार में हूंदा आहिनि उन जे बावजूदि मां अफ़सोस आहे, इहो तव्हांजे तजिए ते मूंखे अफ़सोस थिए थो, तव्हां चयो त तव्हां ॾिठो त 12 पहिरें जेके पहिरें उन में टेनोर में थियो 1300 उनखे पूरे सूबे में उन इलाइक़नि में उन सीटूं खटियूं, या 1200 जे क़रीब आज़ादनि खटियूं। उहे केरु आहिनि? छाकाणि त इहे नून लीग जा न आहिनि, उहे माण्हू आहिनि जेको हिन खां बेज़ार थी आया आहिनि, जंहिं पंहिंजी नफ़रत जो उन्हनि पंहिंजी उन खां बेज़ारी जो उन्हनि खे मुस्लिम लीग सां लातालुक़ी जो इज़हार कयो। PTI 3 नंबर ते इन ख़ातिर आई जो कम से कम हिन वक़्तु अगरि कंहिं चैलेंज उते कयो आहे, अगरि को क़ौमी जमायत आहे त उहो PTI आहे। ऐं वाक़ई हिन वाक़े जो बि मनफ़ी असरात ज़रूरु पिया असांजी पार्टी ते। बदकिस्मती आहे, तव्हां इहो सम्झो जो इहो वाक़ियो हिकिड़ो ॾींहुं पहिरीं अनाउंस थियो, अदरवाइज़ हिन जे अंदरि रिज़ल्ट अञा शायदि थोरा सा बहितर अचनि हा, पर इनशाला हे हिकिड़ो ज़ाती वाक़ियो, इहो मुंहिंजे ख़्याल में इख़लाक़ी तौर ते असां सभिनि खे खपे त उन खे डिस्कस न करूं। इहे हिकिड़े ॿिनि शख़्सनि जी हिकिड़ी ज़ाती ज़िंदगी आहे, उन में मूंखे अव्हांखे या मीडिया खे हक़ नथो पुॼे। हा ठीकु आहे, सियासतदान आहे, क़ौमी सियासतदान आहे, उहो क़ौमी सरमायो आहे, उहो नेशनल एसेट आहे, मगर उन जे बावजूदि बि पर्सनल लाइफ जे अंदरि जेकी महज़ब ऐं बाइख़लाक़ क़ौमां हूंदियूं आहिनि उहे इन्हनि शयुनि खे डिस्कस न कंदियूं। सरदार साहब, कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त सियासी अॻुवान जेको हूंदो आहे उहो ज़ाती उनजी कुझु बि न आहे, उहो पब्लिक प्रॉपर्टी आहे। उन्हनि जा इशूज़ जेके डिस्कस थींदा रहनि था, माज़ी में बि वॾनि वॾनि लीडरनि जा बि थींदा रहिया आहिनि, इन हवाले सां हीउ वाक़ियो बि मञे थो त हुनजो ज़ाती आहे, पर क़ौमी अॻुवान जी हैसियत में उहो बि त पब्लिक प्रॉपर्टी आहे। मां अर्ज़ु करां, उहो ज़रूरु पब्लिक प्रॉपर्टी आहे, पर उन जा जेके घर जा इशूज़ हूंदा आहिनि जंहिंमें दुनिया जी सियासत जी मुल्की मसाइल या मुल्की इशूज़ में अगरि उहो इन्वॉल्व न आहे ऐं उनजी अज़वाजी जेकी हैसियत आहे या उनजो ख़ानदान जी मसइला आहिनि उन्हनि खे दुनिया जे अंदरि घटि डिस्कस कयो वेंदो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो काफ़ी आहे इन इशू जे लाइ जेको असां ॻाल्हायो आहे तव्हां सां। फर्दर मुंहिंजे ख़्याल में अचिजे इन इशू ते त असांखे उहा सेकेंड पोज़ीशन या फर्स्ट पोज़ीशन छा कान सघंदी। हाणे इस्लामाबाद जो इलेक्शन तव्हांजे साम्हूं न आहे, आया इन इलेक्शन जे अंदरि जहिड़ी धांधली कई वई, किसान पैकेज ॾिनो वियो आहे, किथे किसान पैकेज? मां किसान आहियां, मुंहिंजो ख़्याल में तव्हांजे ख़ानदान जो बि कंहिं न कंहिं तरीक़े सां मेजॉरिटी माण्हू जो हारी आहे, राहक आहे। छा किसान पैकेज में मिलियो? अॼु तोड़ी असांखे छा मिलियो आहे? बलोचिस्तान जी जेकी मख़लूक आहे, बसि बलोचिस्तान जा जेका माण्हू आहिनि, बलोचिस्तान जा जेका माण्हू आहिनि, हाणे इंशाअल्लाह ताला असां वञी बलोचिस्तान जो किसान जेके हिन वक़्तु चांवर जी जेकी प्राइस आहे उहा छा आहे? उहो त हारी त मरी वियो हलियो, ज़मीनदार तबाह थी वियो हलियो। उन वटि अचण वारी जेकी कणिक जी फसल आहे काश्त करण लाइ उन वटि वसाइल ई न आहे। किथे 1300 रुपए मण सारी जो विकामजे पियो अहिड़ी छजो, अॼु उहा 600 650 रुपए में नथी विकामजे। हे त ज़मीनदारनि खे तबाह करणु चाहिनि था। हिननि खे नून लीग जी हुकूमत जॾहिं बि ईंदी आहे उहो हमेशह बज़गर ऐं जेको राहक आहे, जेको किसान आहे, उन जो इस्तेमालु कंदी आहे ऐं अॼु बि उन पंहिंजी किसान दुश्मनी जे मथां जेकी उन जूं पॉलिसीज़ आहिनि उनखे कंटिन्यू रखे वेठी आहे। सरदार साहब, PTI
पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इलेक्शन कमीशन के हमेशा तनक़ीद जो निशानो बणायो। जॾहिं NA 122 वारी जॾहिं ॿीहर इलेक्शन थी त मुस्लिम लीग नून खटे वई। चक्कर छा आहे, मजमूई तौर ते इलेक्शन कमीशन के निशानो बणायो थो वञे तहरीक इंसाफ़ पारां। असांजो कोई ज़ाती उन सां इख़्तिलाफ़ात कोन आहिनि। जहां तक इलेक्शन कमीशन जो रवैयो आहे या उन जो तरीक़ेकार आहे, मां तव्हांखे अॼु हिन रिकॉर्ड जे हवाले सां हिकिड़ी शइ चवणु चाहियां थो त तव्हां ॾिसंदव 2018 में बि हे इलेक्शन कमीशन थंब इम्प्रेशन जे मथां या डिजिटल इलेक्ट्रॉनिक जेका वेरिफिकेशन जेकी आहे उन सां हे कॾहिं बि इलेक्शन कोन कराईंदा। हे उहो ई घसियल पिटियल शिनाख्ती कार्ड जे ताकी मौजूदा हुकुमराननि खे रिगिंग करण जो फुल मौक़ो फ़राहम कयो वञे, जॾहिं कि सिर्फ़ सिम जे वेरिफिकेशन लाइ 8 करोड़ अवाम जो हिकिड़े आम दुकानदारनि ऐं खोखनि ते वेरिफिकेशन थी सघे थो त आया उन खां पाकिस्तान जे अंदरि लोकल बॉडीज़ जा इलेक्शन छाकाणि न थिया? छाकाणि त हुकुमराननि खे फ़ाइदो ई इन में आहे। हुकुमरान धांधली करे इन सघंदा। हे जेका मौजूदा हुकुमरान आहिनि इहे धांधलियुनि जी पैदावार आहिनि, ऐं ख़ासि तौर पे मियां साहिब। ऐं उहो कॾहिं बि इहो इलेक्शन जेको आहे पूरी दुनिया जे अंदरि इहो जेको राइट सिस्टम आहे उहो पाकिस्तान में कॾहिं न आणंदा। हिकु ऐं उन लाइ असांखे PTI खे स्ट्रगल करणी पवंदी, कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। ऐं हाणे धरणो इस्लामाबाद जे बजाए पाकिस्तान जे, मां सजेस्ट कंदुसि अगरि मुंहिंजी कॾहिं PTI अगरि इन खे मुंहिंजी राय खे अगरि कॾहिं अहमियत ॾिनी त मां उनखे चवंदुमि पाकिस्तान जे हिकु हिकु रोड ऐं हिकु हिकु रस्ते ते धरणो हुजे। पाकिस्तान जे हुकुमराननि जे घरनि जे दरवाज़नि ते धरणो हुजणु खपे। ॻाल्हि इहा आहे हे अवाम जी राय सां न ईंदा आहिनि, हे अवाम जी राय जे अगेंस्ट ईंदा आहिनि त इलेक्शन कमीशन उन जो आलाकार हूंदो आहे। हाणे हिन दफ़े ॾिसो 22-23 हज़ार जेका PTI जा वर्कर हा, फैमिलीज़ हुयूं, एरिया हा, गलियूं हुयूं, महिला हुयूं, उनखे ख़बर ई हुतो उन्हनि बग़ैर उनजी मर्ज़ी को उन को 22-23 हज़ार वोट खे कढी ॿियनि हल्कनि में मुंतक़िल कयो आहे। आया उहा इलेक्शन कमीशन जेकी धांधली जी ज़िम्मेदार आहे, जेकी मुल्क जे हिन डेमोक्रेटिक सिस्टम की तबाही जी ज़िम्मेदार आहे, असां छा उनखे रेड कार्पेट रिसेप्शन ॾियूं या असां वञी इलेक्शन कमीशन वारनि खे गुलाब जा गुल उनजे ॻीची में विझूं? न। हिकिड़ी वाहिद जमायत आहे जेकी पाकिस्तान जे अवाम जी, ग़रीब अवाम जी आवाज़ आहे। ऐं अॻिते हली असां इहो सम्झूं था, असांजो ज़िम्मेदारी आहे त जेकी PTI जा वर्कर आहिनि जेका इमरान ख़ान सां मोहबत रखनि था, इमरान ख़ान जी ज़बान ते यकीन करनि था, उन ते एतमाद करनि था ऐं उन सां प्यार करनि था, त असांजो फ़र्ज़ु थिए थो त असां उन जी आवाज़ ते लबेक चऊं ऐं पाकिस्तान में हिकिड़ो गैर जानिबदाराना इलेक्शन कमीशन हुजे ताकि उहो 2018 जा इलेक्शन कराए सघे। सरदार साहब, PTI जेकी धरणा हणे थी उन में इलेक्शन कमीशन या चूंड नतीजा इन इशूज़ ते त धरणा हणे थी, अवामी मसइलनि जे हवाले सां छो नथी धरणा हणे? महांगाई जो शिकार आहे, बदअमनी जो शिकार आहे, पंहिंजे धरणा जेका जेका सियासत आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी उन में भला अवामी इशूज़ खे शामिल छो नथो कयो वञे? कहिड़ो अहिड़ो सियासी लीडर आहे महिरबानी करे मूंखे इहो ॿुधायो इन 3 सालनि में? साता साहिब तव्हां मूंखे महिरबानी करे TV ते ॾेखारो जंहिं इन 3 सालनि में अवामी इशूज़ ते ॻाल्हायो आहे, PTI खां सवाइ। PTI जा धरना, PTI जूं हड़तालूं, PTI जूं रैलियूं सिर्फ़ु इन शइ हूंदो आहे अवाम जी इशूज़ ते। छाकाणि जॾहिं तोणी बेसिक राइट तव्हांखे न मिलंदो, जेसि तोणी तव्हांखे हक़ हुकुमरानी पाकिस्तान जे हिकु हिकु ग़रीब, हिकु हिकु मज़दूर खे न मिलंदो, हिकु हिकु हारी खे न मिलंदो, तेसि तोणी हिन मुल्क में काथों इनकलाब ईंदो? कॾहिं बि न ईंदो। इहे सरमायादार, इहे वॾेरा, इहे सरदार, जंहिंमें उन तबिके सां मुंहिंजो बि तालुक़ु आहे, पर इन्हनि खां उन वक़्तु हे अवाम पाकिस्तान जी आज़ादु थींदी जॾहिं हक़ीक़ी इलेक्शन ईंदो, हक़ीक़ी हिकिड़े हारी जे वोट सां हिते चेंज ईंदो, हिकिड़े मज़दूर जे वोट सां चेंज ईंदो, तॾहिं हिन मुल्क जे अंदरि इनकलाब ईंदो, हिन में इस्लाहात ईंदियूं, हिते तव्हांजो अमन बहाल थींदो, हिते तव्हांखे रोज़गार मिलंदो, हिते तव्हांजी औलादनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ थींदो ऐं रोज़गार जा तव्हांखे वसाइल मिलंदा ऐं ख़ुशहाली तव्हां वटि ईंदी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सूरत में
जॾहिं तव्हांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे वोट जो, अवां जे वोट सां मुंतख़िब हुकूमत ईंदी। हे जेका चोर ऐं धाड़ियल आहिनि इन्हनि जी हुकुमरानियुनि सां, इन्हनि जे वोट सां इहे जेसितोणी इक़्तिदार में हूंदा कॾहिं बि हिन मुल्क में चेंज न ईंदो। KPK में तव्हांजी हुकूमत आहे, उते का तब्दीली तव्हांखे नज़र अचे थी? मुंहिंजे ख़्याल में मूंखे ॾिसण न, तव्हांखे ऐं मीडिया खे पाण वञी अवाम सां उते उन जो ओपिनियन पुछो त हिन वक़्तोणी जो सॼा वसाइल जेको असां वटि त हिन मुल्क में असां दाह छाजे लाइ करूं था, नंढा सूबा छाकाणि रोइनि था, त सॼा वसाइल हिकु मर्कज़ में था वञनि ऐं ख़ैरात जे तौर ते असांजे नंढे सूबनि खे मिलियो थो वञे। ऐं जॾहिं उनजो दिलि करे हुकुमराननि जो ऐं मियां साहिब जहिड़ा हुकुमरान हुजनि त उहा ख़ैरात बि असांखे नथी मिले। त जहिड़ी तरीक़े सां KPK जे जेका फंड्स लैप्स थियनि था ऐं उन्हनि खे उनजो हक़ ऐं उनजी रॉयल्टीज़ नथियूं मिलनि, उन जे बावजूदु जेको चेंज इमरान ख़ान उनजी KPK जी गवर्नमेंट आंदो आहे उहो तव्हां तसवुर बि नथा करे सघो। जेको पटवारी वटि हुन वटि आंदो अथई, रेवेन्यू में हुन आंदो आहे, हुन पुलिस में इस्लाहात कयूं आहिनि, हुन एजुकेशन में इस्लाहात कयूं आहिनि, ऐं हुन हाणे अच्छा ग्रीन KPK असांजे सिंध जा लखे करोड़े वण जेका नहरुनि जे मथां लॻल आहे, अॼु हिकिड़ो वण बि पूरे सॼी सिंध जे कंहिं नहर ते न आहे। खाई वियो वॾेरा ब्यूरोक्रेसी गॾिजी सभु हाणे सिंध जी ब्यूरोक्रेसी, सिंध जी पुलिस गवर्नमेंट स्टेट जी मुलाज़िम न आहिनि। हो हिन वक़्तु ज़रदारी साहिब एंड हिज कंपनी और इहे जेकी सिंध गवर्नमेंट आहे उन जा ज़ाती मुलाज़िम आहिनि। अच्छा सरदार साहब, इहो हिकिड़ो फ़र्क़ु आहे असांजे KPK में ऐं पंजाब गवर्नमेंट में। सरदार साहब, बलोचिस्तान वॾे अरसे खां ॿरी रहियो आहे। जेकॾहिं ईंदड़ चूंडुनि में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बलूचिस्तान में खटी अचे थी, मिसाल जे तौर ते तव्हां वज़ीर आला थियो था बलोचिस्तान जा, त तव्हां वटि बलोचिस्तान जो मुस्तक़बिल कीअं हूंदो, तव्हां वटि बलोचिस्तान लाइ कहिड़ियूं तरजीहात हूंदियूं? ॾिसो, दुनिया में मां पहिरीं बि चई चुको आहियां, जेसिताईं अमन न ईंदो ओसिताईं तरक़ी कोन ईंदी। यकीनी तौर ते अगरि सूबे ऐं मर्कज़ में ॿिन्हिनि हंधनि ते, छाकाणि अगरि कल्ह असां इलेक्शन खटे बि अचूं था, असां हिते हुकूमत पंहिंजी ठाहूं बि था, ऐं अगरि मर्कज़ में अलाह न कंदो की मियां साहिब जहिड़ी हुकुम या ज़रदारी साहिब जी वेठी हुजे, उन खां पोइ मां नथो सम्झां त को वॾो असां चेंज खणी अची सघंदासीं सूबे में। बेसिक इस्लाहात करे सघूं था, वॾो चेंज नथा आणे सघूं। हा, अलबत्ता अगरि मर्कज़ ऐं सूबे में असांजी हुकूमत आई, मां तव्हांखे यकीन ॾियारां थो, जेको हिते क्राइम खे, बदअमनी खे प्रोमोट कयो वियो आहे, मगर हिते जेके 3 साल में कम से कम अमन जे लिहाज़ सां अगरि मां चईंदुमि मालिक साहिब जी का सक्सेस आहे, मालिक साहिब जी का कामयाबी आहे, त उहो कम से कम लॉ एंड ऑर्डर खे हुन बहितर कयो आहे। इन सेंस में जेको पोएं दौरे हुकूमत में क्रिमिनल्स खे प्रोमोट कयो वियो हूंदो, उनखे प्रोटेक्शन ॾिनी वई हूंदी, उनखे तहफ़ुज़ ॾिना विया हूंदा, उन्हनि वटि जेका CM साहिब जे ख़ानदान जा उन्हनि वटि कार्ड हूंदा, लाइसेंस टू किल हूंदो, त बाबा जंहिंखे चाओ लुटो पुरो मारो, उहो कम से कम हिन गवर्नमेंट में न थिए। सरदार साहब, वक़्तु तक़रीबन पूरो पियो थिए, पर नंढड़ो हिकिड़ो सुवाल जो मां थोरो को मुख़्तसर जवाबु वठंदुसि त बलूचिस्तान असेंबलीअ में तहरीक इंसाफ़ जो कोई बि मेंबर न आहे, तव्हां वटि हिकु सीट MPA जी ज़रूरु आहे, त छा तव्हांजे इहो तव्हांजी तरजीहात में आहे त उहा सीट ख़ाली कराए तव्हां इलेक्शन विढ़ी अची बलूचिस्तान असेंबली में पंहिंजी पार्टी जी नुमाइंदगी कयो, जीअं ॿियनि 3 सूबनि में आहे? मैटर अगरि मां हिकिड़ी सीट खटे बि आयुसि या 2 बि खटे आयुसि, 3 खटे आयुसि, त मूंखे इहो ॿुधायो 63 जे हाउस में कहिड़ो चेंज आणंदासीं असां? बाक़ी मुखालफ़त आहे बलूचिस्तान जी अवाम जी हक़ूक़ जी ॻाल्हि आहे, मीडिया आहे, मखलूक आहे, माण्हू आहिनि, पब्लिक आहे, अवाम आहे, असां उन जे अॻितो इहे जेको असां अपोज़िशन जो कमु वेही असैम्बली में करे सघूं था, इंशाअल्लाह इहो ॿाहिरि वेही बि कंदासीं। असांजो असुलु टारगेट 2018 आहे। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बलूचिस्तान जो चीफ ऑर्गेनाइज़र ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर चीफ ऑफ रिंद क़बाइल सरदार यार मोहम्मद रिंद असां सां प्रोग्राम में गॾु हुयो। इन ते असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।